रिपोर्टर मदद अली सोलंगी रानीपुर बरसां ॻोठ मुरीद हाजी वासी ॻोठाणे जो पंहिंजी बिरादरी जे बासरनि ख़िलाफ़ एहतजाजी दाहूं कोगो। रिपोर्ट मूजिब ॻोठ मुरीद हाजी वासी ॻोठाणे रिटायर्ड फौजी हाकिम हाजी राजपर पंहिंजे बिरादरी जे बासर खमीसो वल्द बानो ख़ान राजपर नज़ीर राजपर ऐं ग़ुलाम कादिर राजपर ख़िलाफ़ एहतजाज कंदे दाईंदे चयो त मथे जवाबदारनि विच शहर रानीपुर में मुंहिंजे घर अची मूं मथां हमलो करे डंडनि ऐं मुकुनि जो वसकारो करे मूंखे ज़ख़्मी करे मुंहिंजी घरवारीअ खे मारकुट कई। हिननि SSP खैरपुर DIG सखर ऐं AG सिंध खां मुतालबो कंदे घुर कई त मथे जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। खमीसो काशिफ नज़र एजाज मुजाहिद शाहिद ऐं कुझु ॿिया हुआ जेके मां ॾिसी न सघियुमि। नमाज़ मूंखे छॾायो, वरी मां अॻिते हलियुमि, वरी मूंखे माना हुते जेको आहे सो जेल में मूंखे हणी अखियूं धक हणी जेल में माना सथा धक हणी वरी भॼी माण्हू छॾाया पाण हलिया विया। मां SP खां अपील थो कयां त मां रिटायर फौजी आहियां, मुंहिंजी मदद कई वञे। हीअ पहिरियों बि असांजी जेको आहे सो हिन ते कंप्लेन थियल आहे। असांजो भाउ हुनजी का छोकिरी आहे, भाउ जेका निकाह में हुई, निकाह हुन निकाह सचल विझरायो, सचल पोइ बि जेको आहे सो असां सां जेको आहे ॿियो निकाह जीअं असां जेको मीडिया ते वियासीं तब हुन हाणे फ़ैसिलो सरदार कयो, चई फ़ैसिलो को मसइलो कोन्हे। सरदार मंसूर साहिबु चयो त मूंखे तोखे को कुझु कोन नुक़सानु थींदो, फ़ैसिलो मां अची मां ॿाहिरि वेठो आहियां, मां मोटी अची वापसि पाण कंदुमि। जेको आहे सो सरदार मंसूर साहिब खे मुंहिंजी अपील आहे त मुंहिंजी मदद कई वञे। मां हिकु रिटायर फौजी आहियां जेको पंहिंजी टे नियाणी जी रोज़ी कमाइण लाइ मजबूर आहे, जेको मां ॻोठ छॾे हिते शहर में आबाद थियो आहे सिर्फ़ु सचल जे करे। पाण नशा हलायूं वेठा आहिनि, मूं वटि सॼा सबूत आहिनि। मां SP IG DIG सखर खां अपील थो कयां त मूंखां अचे, मूं घुराए मुंहिंजो इंटरव्यू कनि, मां सां जाती छाती थी वञे, असां सां छाजो निहात थी थी वञे। असां कहिड़े ॻाल्हि ते असां सचल साहिब जो कहिड़ो ॾोह कयो आहे? पहिरियों सचल साहिबु असांजे पीउ मरी वियो तॾहिं ते अची असांखे गारियूं ॾेई वियो, असांजे पीउ जा ॾंद